फसुल जी बचत जा पैसा घुरण ते बाअसर ज़मींदार मछी जी ज़मीन तां बेदख़ल करण बाद कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। कोट गुलाम मोहम्मद जे ॻोठ जुगिया जे रहवासी हारी पोन्यो भील औरतुनि ॿारनि समेत बाअसर ज़मींदार जी ज़ातुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मुतासिर हारी पोन्यो भील साफ़ इन खे ॿुधाईंदे चयो त ज़मींदार मुसफ़र जट वटि गुज़िरियल 5 सालनि खां हारपो कंदो आहियां, जिते मुंहिंजे हिसे जी बचत 5 लख रुपया थी, जेका घुरण ते बाअसर ज़मींदार मछी जी पियो ज़ोरी ज़मीन तां बेदख़ल करण बाद चौपायो माल पिणु कायो वियो। हाणे किथे तव्हां जी सूरत में ॻोठ मां लॾाइण, घरनि खे बाहि ॾेई साड़ण, कूड़नि केसनि में फासाइण समेत मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। ख़ौफ़ सबब असां सख़्तु परेशान आहियूं। उन्हनि चयो त बाअसर ज़मींदार मूं मिसकिन जो जीअं जंजाल बणाए छॾियो आहे। हारी चयो त हद जी पुलिस बि बाअसर ज़मींदार सां मिली भगत हुजण करे ऐं इंसाफ़ लाइ दरबदर बणियल आहियां। मुतासिर हारी चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट IG सिंध DIG SSP मीरपुर ख़ास ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त मामले जो नोटिस वठी बाअसर ज़मींदार जे ज़ियादतुनि मां निजात ॾियारे ऐं फ़सुल जी बचत जा पैसा ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ब्यूरो रिपोर्ट साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर ख़ास।